नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में ख़बर ॾींदा हलूं त सोभوديرو लॻ ॻोठ ڀونڀٽپور जे रھواسين مسمات حاجل خاتون ज़ाल سائينداد سامٽيو पीरसن औरत حسنا خاتون मुजाहिद शाहिद खुशबू एहतजाज कयो त مسمات حاجل سامٽيو दाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे 3 सालनि खां छॾे वियो आहे। पोरियो करे बचा पालींदी आहियां। मूंखे ऐं बचनि खे 1 रुपयो बि ख़र्च न ॾींदो आहे। मां पंहिंजी भाणे जे नज़ीर सामेटियो सां ॾे वठ जे मिटी माइटी कई आहे, जंहिं तां मुंहिंजा ॾेर ऐं भाणे जा मदद सामेटियो वारा मछरजी पिया आहिनि ऐं जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। बिरादरी जे हिकु बाअसर जे चए ते हिन बाअसर सां गॾिजी सोभوديرو थाणे ते कूड़ियूं एनसियूं कराइनि पिया ऐं घर ते हथियार खणी अची धमकाइनि पिया। तुंहिंजियूं न्याणियूं बि अगवा कंदासीं, घर ते बि कब्ज़ो कंदासीं। ख़ौफ़ सबबु मुंहिंजा बचा घर खां ॿाहिरि नथा निकिरनि। असांजी मज़दूरी मिड़ी बि बंदि थी वई आहे। असां बुखूं काटण ते मजबूर आहियूं। सोभوديرو पुलिस मुखालिफ़नि जे चवण ते ज़्याती ज़ुल्म करे रही मुतासिर वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसाइलनि खां मुतालबो कयो त तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।